काशिफ़ ख़ान हिकु व्याजी, शराबी ऐं खूनी ऐं ज़ानी चोर आहे जेको ग़रीबनि जा हक़ खाए पाण खे सरदार थो सम्झे। अचो त हिन लाइ हिकु दीवार बणिजऊं। कमदार, ओ कमदार। जी बाबा जी। कमदार ही किथां जो सहाफ़ी आहे? बाबा ही उन जुमे जो पुटु आहे जेको पंहिंजो हारी हुयो। हिन जी एतिरी मजाल जो कमदार मुंहिंजे बारे में तो पोस्टियूं रखे। वञ खे वठी अच। हाज़ुर बाबा साईं हाज़ुर। अस्सलाम वालेकुम काशिफ़ ख़ान। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। नसरुल्लाह बाबा हली आ हेॾां वेह। कमदार वञ नसरुल्लाह जे लाइ को मानी बानी जो बंदोबस्त त कर। महिरबानी रईस, मानी जी ज़रूरत नाही, तव्हां हुकुम कयो। नसरुल्लाह बाबा मुंहिंजे बारे में जेके पोस्टूं रखे थो इहे डिलीट कर। जेको तूं हर महीने ख़र्ची चवंदे 50,000 या लख मुखों अची खणी वञा बाबा। बाक़ी इहे पोस्टूं रखण छॾे ॾे। बस रईस, घणो चई वई। हराम खावां हा त मुंहिंजा बच्चा कखनि में न लखनि में हुजनि हा। ग़रीबनि सां ज़ुल्म करणु बंदि कर, न त तुंहिंजे ख़िलाफ़ इहे पोस्टूं रखंदो रहंदमि। बंदि कंदे त न रखंदमि। नसरुल्लाह तोखे इहे मुंहिंजे बारे में पोस्टूं ॾाढियूं महांगियूं पवंदई। हा चङो रईस काशिफ़ ख़ान, ॾिठो वेंदो जेका मुंहिंजे रब जी मर्ज़ी। बाक़ी चङो हिन में अथी त ग़रीबनि जो हक़ खाइण छॾे ॾे। कमदार हिन जो बंदोबस्त हाणे करणो पवंदो। हे ईअं न सुधरंदो। हा बाबा ॾे डीके ऐं वज़ीर खे 5 लख रुपया त कनसि कमु पूरो। कमदार ईअं ई कर हाणे। हिन असां जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। हिन खे हाणे मौत जी निंड सुवार।